हजरत बिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैह सिंध जो सूफिन जो सरदार अर्ज तो करे हिकिड़ो शेर, इन शेर ते ई मां तकी रखंदुसि, हिकिड़ो कलाक तकी रखंदुसि। मूंखे पाण जज़्बो ऐं शौक़ु आहे हज़रत साहिब जी तकीर ॿुधण जो। हुज़ूर सरवरे कायनात सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हदीस मुबारकात ला तमुल्लू बिल कुरान, आलमो बुजुर्गो मुकर्रो ज़ाकिरो एडो लंबो चौड़ो कुरान भी न पढ़ो जो मुझा उम्मती मलूल थी हलिया वञे ते बिना झट खणी ॿधी थी हले कॾहिं बस कंदो। केॾो नबी पाक जा अखलाक आहिनि। कुरान भी घणो लंबो चौड़ो न पढ़ो जो मता मुझा उम्मती मलूल थी भॻा हलिया वञे ते बिना झट खणी ॿधी थी हलाए ॿधी बस कंदो। सुबुह जो कंहिंखे धंधो करणो हूंदो, कंहिंखे वापारु करणो हूंदो, कंहिंखे दुकानु कढणो हूंदो, कंहिंखे स्कूल ॾे वञणो हूंदो, कंहिंखे नौकिरी करणी हूंदी। ॿिनि मौलवियुनि जी ज़रूरत असली कंहिं शहर में आहे ई कान का, पर पोइ जमात सुवारे जो हुकुम मूजिबि नथा अचूं त पोइ रंज था थियनि पिया। मां इन हिकिड़े बैत जो हिकिड़ो बसि ॿ टे ॻाल्हियूं करे दुआ करे जी पिनी अलाह तबारक व तआला जे दरबार में अर्ज़ु कंदासीं त रब्बुल आलमीन सां सारी जमात आयलनि जा ऐं परदेसिन देसिन जा नेक मक़सद पूरा फरमाए। गंज शाह कम न गर्दत कर नवाज़त मुफ़लिसे, आप दरिया कम न गर्दत कर बिनोशद कुंजशे। रब्बुल आलमीन जे बेगुनाह बेबयान दरिया में हिकिड़ो कतरो असांजे गुनाहगार ने मथो पवंदो त रब जो दरिया रहमत जो खुटी कोन पवंदो। अलाह तबारक व तआला जा खज़ाना भरिया पिया आहिनि, रहमतुनि जा दरिया भरिया पिया आहिनि। बिटाई साहब तो फरमाए त भली जायूं माऊं भली जायूं माऊं सदूं सालिहन माशर जे मैदान में इन्हनि ॾाज मिलन, बाक़ी ॿियनि वेचारिन ओ जागाई अजाया क्या। रब्बुल आलमीन जे कुरान मुक़द्दस जे 29 सिपारे जी मुख़्तसर आयत मुबारक तहां प्यारी जमात हज़रत हबीब जे ख़िदमत में पेश कई थम। इन आयत मुबारक जो लफ़्ज़ी तर्जुमो कुछ थोड़ी तशरीह करे भली जायूं माऊं सदियूं सालिहन माशर जे मैदान में इन्हनि ॾाज मिलन, बाक़ी ॿियनि वेचारिन ओजा ॻाई अजाया क्या। इन ते थोड़ी तकलीफ़ करे दुआ करे जी पिंदासीं। रब्बुल आलमीन जे दरबार में अर्ज़ु आहे त ख़ुदावंद करीम हेड़े नाज़ुक दौर जे अंदर, हेड़े दजाली दौर जे अंदर जंहिं दौर में पुट पीउ जो बेफ़रमान आहे, ज़ाल मुड़स जे मथो फरियाद ॾिना, भाउ भाउ को बेदार आहे, रिश्तेदारियूं में किरापतदारियूं ख़तम थी चुकियूं आहिनि, रूह खे सुकून ई कोन्हे, करार ई कोन्हे। सुहिणी ज़ाल बि आहे, सिंध जो वज़ीर बि आहियूं, विज़ारतूं बि आहिनि, सिदारतूं बि आहिनि, इमारतूं बि आहिनि, बिल्डिंगूं बि आहिनि, 500 एकड़ ज़मीन बि आहे, मगर रूह खे करार कोन्हे, दिल खे सुकून कोन्हे, दिल खे करार कोन्हे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, दिल जो करार छा सां थींदो आहे? रुपयनि सां न, पजनि पुटनि सां न, सुहिणीअ ज़ाल सां न, विज़ारतुनि ऐं इमारतुनि सां न, मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो 500 एकड़ ज़मीन सां न। अलाह फरमाए थो त दिल जो इलाज, दिल जी दवाई बि आहे जेका मुस्लमान तो कई कान्हे का। सुभान अल्लाह। वो दिल जो इलाज कहिड़ो आहे? रब से फरमाए थो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। हे कल्ब वेरान आबाद थींदा आहिनि रब जे ज़िक्र सां, रब जे इबादत सां, अदराज तहज्जुद पढ़ण सां, इशराक़न पढ़ण सां, महबूबनि जे मथां दुरूदन पढ़ण सां वेरान कल्ब आबाद थींदा आहिनि, छो जो कल्ब जी खुराक ई रब जो ज़िक्र आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जेके रब खे यादि करे या उहे कलंदर भी आहिनि, उहे भिटाई भी आहिनि, उहे ख़्वाजा मुइनुद्दीन चिश्ती भी आहिनि, उहे गौस आज़म भी आहिनि, उहे हुसैन शहीद करबला भी आहिनि, उहे हैदर करार भी आहिनि, उहे अबू बकर सिद्दीक़ बिन रसूलनि जा सरदार मोहम्मद मिठा भी आहिनि। कलंदर शाहबाद वटि ख़बर अथव मुस्लमानो सिंध जा आहियो, शादी कान कई हुई, ज़ाल ई कान, न का अमारत, न को सिंध जो तालीमी वज़ीर हो, न का 500 गिरेब ज़मीन, न का घर जी जायत, मगर पुनल खे परचाए अधरा जो इबादत करे, ईटीअ में कारा को करे, उहे कब्र में सुम्हनि था पिया। पोइ परवानो हर जाइ ते क़ुर्बान थींदो आहे, उन जाइ ते क़ुर्बान थींदो आहे जिते शमो ॿरंदी आहे। नारे तकबीर, रब जे ज़ात बाबरकात जी शमूं ॿारी थो।
अल्लाह जे ज़ात बाबरकात के परचायो थो पुनल के रीझायो थो वो अल्लाह अल्लाह करे वे अनवार तजल्लियूं वे स्वाऊं वे वठी करे कब्र में सुता हर कब्र मिट्टी जे ढेर ते न वेंदा आहियूं उन मिट्टी जे ढेर ते के पुनल के परचाए सघंदा आहियूं। सुभान अल्लाह। काफिर है जो सजदा करे बुत खान समझ कर, काफिर है जो सजदा करे बुत खान समझ कर, सर रख दिया हमने दरे जाना न समझ कर। यार जा दरवाजन छो तो लो गुरबात लो हमारी बाजार में मिल लो बाजार में बात लो होते मिल अब आइए कि न सोन गुरबात सोन वाले दुकान ते वञबा सोन उते दस्तयाब थींदो आहे। उजाती दोस्तो कपड़ो घुरबा त कपड़े वाले दुकान ते वञबा त कपड़ो उते मिलंदो आहे। काठी घुरबी आहे त काठी वाले दुकान ते वञबा त काठी उते मिलंदी आहे। ठिकर घुरबा त ठिकराठी वाले दुकान ते वञबा ठिकर उतो मिलंदो आहे। पर जे अल्लाह घुर्जे त अल्लाह जो सौदो कहिड़े दुकान ते ठहंदो आहे? अब बुधायो तो अल्लाह की ज़ात बाबरकात जो सौदो कपड़े वाले दुकान ते न, सोन वाले दुकान ते न, कपड़े वाले दुकान ते न, लोह वाले दुकान ते न, अल्लाह जो सौदो अल्लाह वार में ठहंदो आहे। यार को ॻाल्हि न आहे मगर रब तो फरमाए इन्नल्लाह मअल्लज़ीना तक़ौ वल्लज़ीना हुम मुहसिनून। मां उन्हनि सां गॾु आहियां जेके सॼी राति पुनल खे परचाए थो, जेके मुहसिन आहिनि, जेके रब जे इबादत करण वारा आहिनि। मां अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि सां गॾु आहियां। रब खे ॻोल्हियो थो त अल्लाह वारनि वटि अचो त अल्लाह वटि सौदो ठही पए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो रब जी ज़ात बाबरकात भली जायूं मारूं सजूं सालिहनि महशर जे मैदान में इन्हनि ॾाज मिलनि बाकी तन वेचारिन ओ जागाई अजाया क्या हेठो थी हल महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी पीरन जो पीर मुजादी तो संदस वालदा मुबारका थी फरमाए खुद जो मुसलमानों मारू है बचन मां शेर इहो पढ़िया त जेके नेक मर्द आहिनि उन्हनि जूं मारूं आबाद हुजनि जिन मुस्तफ़ा जणे ॾिनो, जिन हैदर करार जणे ॾिनो, जिन अबू बकर सिद्दीक़ जणे ॾिनो, जिन गौस आज़म जणे ॾिनो, जिन हैदर करार जणे ॾिनो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो महबूब सुभानी जी अमर थी फरमाए त मां 2 साल बराबर हौलेन कामिले का फरमाए थो त 2 साल बुबो ॾियो ॿार खे मायूं 2 साल ॾियो 2 साल खां पोइ बुबो छॾायो खीर छॾायो त वरी ॿियो ॿारु थिएव तलाक़हू व तवालदू व तकासरू फइन्नी उबाही बिकुमुल उमम यौमल क़यामत। निकाह कयो वधो ॼामो घणा थियो त मां क़यामत ॾींहुं फ़ख़ुरु करे चवां त मुंहिंजा मालिक मिठा न जहिड़े हूंदे यतीम कयो है, भाउ कोन ॾिनो है, भेण कोन ॾिनी है। यतीम आमना जे बदिले जी उम्मत बि ॾिस, ॿियनि नबियनि जी उम्मत बि ॾिस। उहो तॾहिं अबा जॾहिं उथारींदो नी। हाँ अगर कुछ मुंह से कहता हूँ तो मजा उल्फत का जाता है, मगर खामोश रहता हूँ कलेजा मुंह से आता है। सच तो चौदह दावत कंदो को दर्दा पुला को दुश्मन को सा खाए के रुनो सरे जा जे कूड़ था जो रब जे ज़ात बाबरकात उल्जम बिल जाम नार जहन्नम जो लगाम क़यामत दी उन मौलिया के भी धोवेंदो, उन आलम के भी धोवेंदो, उन ज़ाकिर के भी धोवेंदो जेको मोहम्मद स्टेज भी कर हक न चवंदो। नारे तकबीर, नारे रिसालत, या रसूलल्लाह। मुझे अज़ीज़ दोस्तों सही फरमाता अन निकाह मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी। निकाह मां मोहम्मद जो तरीक़ो थो, मां मुस्तफा जो रवियो थो, मां मुस्तफा जी सुन्नत थो। पोइ जंहिं मुंहिंजे तरीक़े को मुंहुं मोड़ियो क़यामत ॾींहुं मुंहिंजो उम्मती थी न उथंदो। अबा भला है असांजे सिंध जे मुल्क में मोमिन जा मथां टिड़की जा अबा उथारियो न्याणी अरे जाओ उथारियो। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी पहिरीं बेगम पहिरीं नबी पाक जी उम्मुल मोमिनीन असां मोमिननि जी मां हज़रत बीबी खदीजतुल कुबरा नबी पाक खां 23 साल या 15 साल वॾी। अबा ख़बर कोन्हे हा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात को घणो वक़्त उम्र वॾी अबा 15 साल वॾी ऐं सरकार जे ज़ात बाबरकात जी घरवारी ज़ाहिरी बेवा हुई। बेटा तूं वडेरो साहब थो थे लठ ते तो हले न दर्द थी न चप थी तॾहिं बि चए तो मांखे टेकी पलायो अंगूर थो पियो दे। नबी पाक जे वास्ते खुदा वटि कोन हूं औरतूं कुआरियूं कोन हूं
खुदा जो कसम अमीर नवाब और तू मुस्तफा जो हुस्न ॾिसी करे कुर्बान थी थियूं मगर अज़ीज़ दोस्तो साईं जी ज़ात बाबरकात पाण खां 15 साल वॾी बेवा औरत शादी करे उम्मतनि खे ॿुधायूं त ओ मुंहिंजा उम्मती तुंहिंजी बि भेण तुंहिंजी बि माउ तुंहिंजी बि न्याणी 40 सालनि जी बेवती पई त उथार जाए त मां मोहम्मद शादी कई आहे तुंहिंजो त अछो मथो थियूं त माईअ जो थी थधी मिटी त वेठी हुजे थधी मिटी त सही खुदा जा बंदा जंहिं मां ॼाई उन जी थधी मिटी थी कान बाक़ी हाणे हिन जी थधी मिटी थी आहे पर हाणे उथारनि था मुस्लमान साईं हाणे सिंध जो मुस्लमान उथारे थो मगर अघु वधी वियो आहे माल जेका छिक थी आहे मथे हे कोटिया जे पासे मिलाई था या खुदा जी खे मार पवंदो इन लाड़काणे जे पासे हिकिड़ी छोकिरी विकाणी आहे साईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कोन थो ॻाल्हायो लाड़काणे जे पासे हिकिड़ी छोकिरी विकाणी आहे 84,000 रुपए अबो अबा हाणे मुला जा हथ खणी था पिके ॿिया हाणे मां पंहिंजा 3 पुट हिन जो आहे न हुजनि 84,000 हिक खे त मां ॾेई पलायां हथ खणी था पिके पिया भेणा किलो था सरकार की ज़ात बाबरकात इरशाद फरमान ओ मुसलमान कहूं तुझी मिल्कियत बेशक विकिण रिठ तुझी मिल्कियत बेशक विकिण बकरी तुझी मिल्कियत बेशक विकिण जमीन तुझी मिल्कियत तू बाल कौन के विकिण मगर इंसान रब जी मिल्कियत उन में टका दींदे उन में विकिणंदे क़यामत जी बरकत न थींदे अरे विकिण बान कुत्ता विकिण बिन बिलियूं विकिण बान रिढूं विकिण बिन मेहूं इंसान विकिण जा टुकड़ा न्याणियूं खुदा जी मार पई इन ॾींहं जे कारण जहिड़ी त कुतनि वांगुरु विकिण त पोइ पुट बि विकिणो नी भला हो मुसलमानो खुदा जे वास्ते सम्झो कुझु आख़िरी वक़्तु हो नाजुक दौर थो न्याणी उथारियो त साईं जी ज़ात बाबरकात क़यामत ॾींहुं फ़ख़ुरु करे चए त तलाक़हू व तवालदू व तकासरू फ इन्नी उबाही बिकुमुल उम्म यौमल क़यामत निकाह कयो वधो वियामो घणा थियो त मां क़यामत ॾींहुं फ़ख़ुरु करे चवां त मुंहिंजा मालिक मिठा यतीम आमन जे बचड़े जी उम्मत बि ॾिस ॿियनि सभिनी नबीअ जी उम्मत बि ॾिसजा नारे तकबीर तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हज़रत महबूब सुभानी अमर की फरमाए त 2 साल मां अब्दुल कादिर जीलानी के बुबो ॾिनो आहे अब समझो था नी पुट 2 साल खीर ॾियारमांसि मगर 2 सालनि में मूंखे यादि न आहे त मां बिना वुज़ूअ जे बुबो ॾिनो आहे सुभान अल्लाह त कयव क़ाबिल त ॾाढा आहियो सुभान अल्लाह त भॻा बि ठाहियो मगर तुंहिंजी मुंहिंजे मां बि कॾहिं वुज़ू करे बुबो ॾिनो आहे तोखे हा भाउ 77 पियल अथसि 77 अमर खे पियलनि अठे ते 4 हाणे तिरण वारो बुबो जो बचे गरदी त जहिड़ो डांगे ते मोकारो पंहिंजो जहिड़ो बचे पोइ इहे बचा थो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जेके रोडनि तो साइकिलूं पुरींदा अथव जेके मस्जिद में जुतियूं चोराईंदा अथव पोइ इहे हरामी पुट अथव इनखे नापाक खीर पियो आहे बुनियादी आहे ख़राब हलियो आहे भली गायूं माऊं सदियूं सालहन माशर जे मैदान में इन्हनि दाज मिलन बाक़ी ॿियनि वेचारनि ओजागा ही अजाया ओजागा के मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हज़रत महबूब सुभानी अमर 2 साल बुबो ॾिनो आहे साईं मगर 2 सालनि में यादि ई न थिए जो बिना वुज़ूअ जे बुबो ॾिनो थिए सही कमाल आहे हाफ़िज़ साहब ॿार 15 दफ़ा तो ॾींहं में रोए रात जो रोई तो वे सर्दी में तो रोए गर्मी में तो रोए मगर कमाल अमर तुझे कुर्बन तो वना जो जड़ी भी आखिर का जो रुनो आ खीर की तलाश कई थई खीर की तलब कई थई तो बाकी वो खीर नवाबू को साथी रुनो आ तो जे रग रग में खीर पाकी तो पेल हुंदो वो वलियन जो सरदार हुंदो तो जड़ो हुंदो सुभान अल्लाह बेशक हां बा फरमाए तो वाला भी कशबत औरत मुरीदी बिल मशरिक वअना बिल मगरिब लसतरतुहा ओ मुझा मुरीद ओ मुझा खलीफा ओ मुझा जमाती ओ मुझा तालिब तू ओभर में हो मां महबूब सुभानी ओला में हो पोइ तुंहिंजे मथो मुश्किलात अचे वञनि तुंहिंजा पर्दा ज़ाहिर थी पवनि
तुझे लगन में को अखी विझे त निधल को न समझा त के चोर चकार जो मुरीद है अब्दुल कादिर जो मुरीद है ओ घर में हुज चोर डाकू उनको पटको लाए बैंक तो करे ओ भरे को इया मेहरबानी के जाए जो फरियाद करे अब्दुल कादिर के जाए हर वक्त मुझो घोड़ो तुझे मदद के वास्ते चारा जे वो भरे को ना चाहे तो वो अब्दुल कादिर नालो न रखेगा हाँ असा जो ईमान छो मुझे अजीज दोस्त तो उन्हें जी निगाह रब जी निगाह उन्हें जो बोल रब जो बोल उन्हें जो घुमर रब जो घुमर उन्हें जो हथ रब जो हथ उन्हें जो का चवल अल्लाह भी चवल दो जुदाई आएगा मुझे अजीज दोस्त हजरत अबू बकर सिद्दीक के अमर भी बचे मुझे वाज रखा मुझे थोड़ा लुकमा तो जाओ अबू बकर सिद्दीक मुर्सू हो मिरकात जो के किताब मिस्का जो सर आला हजरत मौलाना अहमद रजा साहिब बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैहि व नफअना अल्लाह ताला बिबरकातिहि व फयूदिहि उन्हें भी आए तो मलफूजा शरीफ देखिए तो मां हजरत पंजो अबू बकर सिद्दीक 9 सालन जो उम्र दुआ हिकड़े तोले में संदस वालिद मुबारक अबू कुहाफा वठी तो अचे पियो बुत खाने में तो जब इन कानू मिन कब्ल लफी दलाल मुबीन मुस्तफा के पैदाश का गे रुको गुमराही रुको बुत परस्ती देश के मुस्तफा की नबूवत है ए ना पा करके मुस्तफा जैसे उन्हें पार को करे अब बात समझ लो गाल हजरत अबू बकर सिद्दीक 9 सालन जो सदस वालिद मुबारक अबू कुहाफा बुत खाने में वठी थो वञे पियो अब हेॾे ख़्याल कयो मथां कहिड़ो आहे दोस्त मुंहिंजे नसीब में टपड़ अहिड़ा थींदा आहिनि अलाह नंग मगल हूंदो त पेट भगल हूंदो त लाउड किरल हूंदो त बिजली बंदि थी वेंदी मतलब कुझु न कुझु हरकत हूंदी हूंदी बुत पिया आहिनि बुत खाने में हा मना टेकुमल पिरफोमल सभु ई पिया आहिनि साईं हाणे छा थो अचे त पिनस पियो ताए अबू बकर हाउलाए आलिहतुक शम्मुल उला फस्जुद लहुम हे तो जा भी अल्लाह तुझे बाबे जा भी अल्लाह ताडे परदादे जा भी अल्लाह हे पुट दींदो आ ओ धीअ दींदो आ ओ टोरो कढंदो आ ओ पेशाब कराईंदो आ ओ धीअ दींदो आ ओ ज़ाल दींदो आ इन्हनि खे सजदो कर छो जो अल्लाह असां जई सजदा कंदा आहियूं असां उन्हनि खे मगर जेको रब जे दात बाबरकात जे महबूब जो गुलाम थियणो हुजे ज़िंदगी में त मुस्तफा जो दर न छॾी मगर मोए खां पोइ बि मुस्तफा जो दर न छॾियो सुभान अल्लाह कंहिं जे मथां हमलो न थींदो ग़लती न कजो मगर सुन्नत जमात जायूं असां वटि इनकार कोन्हे असां वटि सभिनी जो इकरार आहे जेके मोहम्मद तोहफ़ा ॾिना सभु अखियुनि ते रखिया फरमाईंदा असहाबी कल नुजूम बिअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम असां बि मुंहिंजा सितारा अथव जंहिं सितारे जे पोइ तो लॻी पवंदो हिदायत वारा थी पवंदो मंज़िल मक़सूद ते पहुची पवंदो वरी आल बैतन जे वास्ते फरमाईंदा आल बैती कसफीनत नूहन फमन रखबहा नजा वमन तखल्लफ अनहा गरक मुझे आल बैत नूह अलैहिस्सलाम रो पेड़ो तव बदकार चढ़ो गुनहगार चढ़ो माजरो दलील चढ़ो जेको चढ़ो तेजा पेड़ा पार जे आल बैत को मुंह मोड़ो ते जो पेड़ो ही गरक सभिनी के मन को आल बैत जी तारीफ़ ॿुधायो इन जो माण्हू आबाद रहनि अबू बकर सिद्दीक़ बाहे मुंहिंजा अल्लाह आहिनि कि हा कि अन जीहान ख़शबानी अन उरियान फल बिसनी ओ अल्लाह मां उघाड़ो बीठो आहियां मूंखे कपिड़ा ॾियो मुंहिंजो रब त उहा जेको पाण कपिड़ा न पाईंदो आहे अबू बकर खे लिबास पाराईंदो आहे मुंहिंजो रब त उहा जेको पाण न खाईंदो आहे न पीअंदा पहिरीं मूंखे खाराईंदो पीआरींदो आहे मुंहिंजो रब त उहा जो ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम न निंड अचेसि न ऊंघ अचेसि मूंखे रोज़ू ॾे निकलू कराईंदो आहे जे सचा अलाह आहियो त मूंखे उन लॻी आहे मूंखे शरबत पीआरियो मूंखे बुख लॻी आहे मूंखे पुलाव खारायो उखाड़ो बिठा मूंखे टेकरनि जा कपिड़ा पाराए अबा हाणे हे अलाह थी पिया हथरादू मिटी खणी करे हिन खॾ मां ऐं घणी बूथऊं न कठाए जो को मुटी वञे बि पतो कोन पए असांजे लोसरे जा मोदी साहब जेके पुतनि जूं आयतूं से भिड़ियूं बीठा आहिनि वलीअनि जे मथां शेख तफ़सीर और शेख मुहद्दिसीन कुर्बान हो जाए तुझे टिकने दे मथां टिकने तो कुर्बान हो जाए तुझे पेट तो कुर्बान हो जाए जो वली वञण वारियूं आयतूं बुतनि जे जेके शान में आयतूं
तो बुत दलील थो बुत बेटा के थो वो वलियन में तो रे बुत काटे वलिय काटे वलिय खुदा जा चलन वलियन के खुदा जो पावर मिलेला बुत को जे हथ जा चलन मिट्टी जा चलन उनके अखियों कोन उनके बुधर कोने वो अल्लाह जा वलिय जिले के जिरान मगर मोए को भी जिरान मुजादी दोस्तों कादे पुतन जो आज तो भीड़े जो खुदा की चंगाई थई मगर तू खाजी टोलो आ तुझे वास्ते नबी करीम ज़ात बाबरकात अगे ही फरमाए चलो तइनहुम इंतलकू इला आयातिन नज़लत फिल कुफार फजालूहा अलल मुमिनीन भला हयात जी तो खाजी टोलो को पैदा थींदो जेके काफिर देशान में जेके पुतन देशान में आए तू दा से मोमिन जे मथो भीड़ियो बीठा हुंदा अगे ही नबी पाक फतवा दे छया तो हाने पुतन के तो चे अबा बुत ॿिया अथव वलीअ ख़ुदा जा ॿिया अथव वलियन के खुदा ठाहींदो आहे खुदा पावर ॾींदो आहे खुदा ताक़त ॾींदो आहे खुदा उनखे बातूं कराईंदो आहे महबूब सुभाणी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी 17 साल बराबर हिकिड़ो पेर ज़मीन ते हिकिड़ो पेर मथे साईं ॿई पेर खोले छॾंदा पढ़ो पिता क़ुरान कि जो दम गाफ़िल सो दम काफ़िर मथां ॿई पेर खुबाए बीहा निंड जो झूठो अचे वञे रब को गफ़लत थी वञे 17 साल बराबर काबे के मुंह लॻो पिया हिकिड़ो पेर मथे हिकिड़ो पेर हेठि अलहम्द खां क़ुर शुरू करे हे पेर तॾहिं लाहींदो जॾहिं क़ुर जी वनास खुदा वटि अंधेरा दफ़ो खुदा जी बातूं करे खुदा पुछे बि न खुदा हुनखे रखे न लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो ओ पुतो सच्चा रब आहियो त मूंखे कपिड़ा ॾियो मूंखे मानी ॾियो अब हो बेकार हथ जा ठहियल ॻाल्हाईंदो कोन को त वॾो भीतर खणी करे ऐं जेको वॾो पेट कढी वेठो पूज़ पढ़ उन खे तोखे ठगा पढ़ा पेट फाटी पियुसि पिणसि चपड़ मिरकाट लिखियो आहे पिणसि चपाट हलंदो मारींदो पंहिंजे अहलीअ वटि पंहिंजे घर वारी वटि पंहिंजे बेटम वटि वठी आयो त हे पुटु कहिड़ो वेंदी जेको न करे हूंदो असांजे अलाह खे पादर थो वणे घर वाली की केस तनिया भली जायूं माऊं अरे सजूं साल हम माशर जे मैदान में इन्हनि ताज मिलन बाकी दही वेचारिन ओजा गाई अजाया जा निभाजूं मारूं इन्हनि जूं मारूं मरकन फरमाए दी ता मुंहिंजा वरना ओ अबू बाबा हिनखे कुझु न चओ हिनखे दरका न ॾे छो जे ॾींहं खां वठी मुंहिंजे पेट में संजरियो आहे हर राति जो मुंहिंजे कन में कुदरती आवाज़ ईंदो हो कहिड़ो त या अमत अल्लाह बितहक़ीक़ उबशरी बिलवलद अतीक इस्मुहु फिस्समाइ सिद्दीक वल मुहम्मद साहिब व रफीक नारे तकबीर नारे रिसालत या अमत अल्लाह बितहक़ीक़ हक़ वारी बांधी अल्लाह जी रोज रोज अरे ये मारू मरकन जेके पुटन जी बिसार तो अचन पुट जमदो आते को नालो रखबो मगर अबू बकर वो ते दो पुटरा जो जाओ ही ना जरा बागे अरसे ते नालो लिखी सुभान अल्लाह या अल्लाह मुजादी दोस्तों रब की रात बाबरकात पांडी थी के पर या अमत अल्लाह बितहक़ीक़ ओ बुशरी बिल वलद अतीक लख लख वाधायूं थी लख लख मुबारकूं थी पुट सदोरे तूं जो इस्मुहु फिस्समाइ सिद्दीक रब की रात ने जो नालो आसमान में सिद्दीक लिखी छॾियो आहे वल मुहम्मद साहिब व रफीक मुहम्मद करीम जो रफीक बिया साहिब बिया जीअं त नबी पाक जी हज न छॾींदो मगर विसाल कन को भी मोहम्मद जे हज में हूंदो इंशाअल्लाह ये मां उमर कल गिरना बा मुजादी दोस्त मां मर के त है करे करार ज़ात बाबरकात जी छो इजारतुल किफा में शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी तो लिखे त कोई नबी कोई वली कोई फकीर कोई गौस काबे में जाओ ही कोने सवा मुश्किल कुशाल सवा हाजर करार दे अरे कसेरा मुयस्सिरू नशुदी सादत बता विलादत बमस्जिद शहादत इब्तिदा भी खुदा जो घर इंतहा भी खुदा जो घर आगाज भी मस्जिद अंजाम भी मस्जिद जमे तो खुदा जो घर न छड़े विशाल करे तो खुदा जो घर न छड़े हाजर करार दे अमर करे थी तो किथे भी दबा काबतुल्लाह जे अंदर मां ये मीरपुर खास में तकीर पे कही
तो हैदर करार जाओ काबे में हैदर जा मुनकर भी तो आहिन नहीं छोड़ू एक कदम की चीज के न सही सजो ने जेड़ी जमीन है तेरी पैदावार तेरी जमीन है पैदावार भी ओही करे बबल भरी है जो समय के पड़ोसी की जादो के आ मना दोस्त मामा मान लो को गलत वाह तो कराए दोते हैदर करार खुदा के घर में पैदा हुआ था क्या खुदा का घर देखता खाना था क्या खुदा जो घर को जम करो था खुदा जो घर में जम करो था माँ भी जो मत हुआ तू थी माँ छोड़ुआ तू थी माँ देखने जेड़े के है करे करा तो खुदा के घर में जाओ हुदो तो अमर को पली की निकली होती खुदा जो घर पली थी हो दो मैं तो छोड़ुआ तू थी माँ देखो तेरे हुई तो कहते दाई भी न कदर यो रोक तक ढूंढ रोक तक ढूंढ रोक तो निकाले आदमी अरे अच्छा बार पैदा चाहे अब आगू हमें तो फिर हाथ है ना दाई भी न कदर यो बैठे करे भरी गई रक्त में गंध में पू में मगर युद्ध है तुम ततीरा महमूद फरमाया अल्लाह ने मगर बाबा तू देख रहे के मैं पाक हुआ तो ऐना तो पाक आयो ये अदर दे के ना पाक ते निकाह के वो भी पाक हो रही काडे रे है तेरी हमर काडे तू जी अम्मा हां तू जी मां रक्त तू जी मां गंध तू जी मां पड़ी थी है तेरे करा के मुस्लिम शरीफ हदीस मुबारक है तेरे करा नबी पाक का को तक बिला मां शेर खुदा सा मुखे इकराम तो बैठो को मस्जिद नबी में मुखे न खड़ो थे अब समझो था पुत्र अब है तेरे करा जो घर मुबारक को हुजरो नहीं सही दरवाजा ही मस्जिद नबी में जो पैर जो कथे घर में तो धूम मस्जिद नबी में पैर रखे हाँ से इस्लाम जो थी पे इस्लाम अब इस्लाम समझो था नहीं करो वो सुन पैकी जो बने तो तू मस्जिद में घूमी सके ना माँ बाबा मगर अजी दोस्तों है तो अर्ज करे नबी पाक है तो या रसूलुल्लाह सन मुखे इस्लाम की धोने मां शेर खुदा है बाद शरीयत पूरी तो जा तो मुखे पलीती थी दे रहा था जो मां मस्जिद नबी में किए रखा तो सही तो बता यानी ला यहिल लआदन ऐ यजनब फी हादिल मस्जिद गैरी व गैरक सुभान अल्लाह है दे करार तुम मां हुए हूं असा के इस्लाम थी तो ही को नहीं पर जो हूं तो तेरी बसा मस्जिद में घुमदा वत ना देखा ना पाक थींदा ही नहीं नारे हैदरी साथो संजय भी दोस्तों अल्लाह के जात बाबर का जो बान लो है करे करार किथे पैदा थो पुत्र काबतुल्लाह में आओ भला है तो आला हजरत मौलाना अहमद रजा साईं बरेली में दोस्ता से फरमाया कि छाजी करे काबे में पैदा थो भला घर में पैदा किया गया कहीं मस्जिद में अपन साथ नालो कहीं बंगले में पैदा किया कहीं अस्पताल में पैदा किया खुदा के घर में है करे करा के पैदा सब अच्छा हो बना तो बना इस वास्ते काबा तुम्हारी जाए पैदाइश बना इस वास्ते काबा तुम्हारी जाए पैदाइश ये है इस्लाम का काबा तू है ईमान का काबा अगर करार तू जी विलादत खुदा के काबे में इन्हें के करे थी तो नमाज दुरुस्त करे तवा रुकू दुरुस्त करे तवा सजदा दुरुस्त करे तवा तेरे सारी काबे के मुंह पे तेरे ईमान दुरुस्त करे तो है करे करार नहीं वो करे सुभान अल्लाह सही बात मुजाहिद तो बना इस वास्ते काबा तुम्हारी जाए पैदाइश कि यह इस्लाम का काबा तू है ईमान का काबा फरीदान माओ सदू सालिहन माशर के मैदान में इन्हें ताज मिलन बाकी दल बेचार इन ओजागा ये जाए अन मदीनतुल इल्म व अलीउल बाबा माया शार इल्म जो अब आई नो शरो शाहरानी शार साहब के बाबा पूछता हूँ हजरत शार किसको कहते किसी को नहीं आता अब शार लाल मुहे दम मुहे नहीं हुए मिश्र मेरे ठाए बागे कदाए का भाई शार वाली अब समझो भाई
देखा शहर में चाहे हाई स्कूल कलेक्टरूं डिप्टी कलेक्टर मुख्तियारकार शेख साहब जो दुकान असांजा वकील साहब जो विकालत खाना ये सब जायूं घर बार सब शहर तो जीअं शहर के अंदर हर एक शइ हूंदी आहे कि मुस्तफा फरमाता मुंहिंजे सीने में भी रब जी ज़ात हर एक शइ जो इल्मु रखियो आहे हर एक शइ जो उन इल्म जो दरवाज़ो तो हैदर करार वो कहिड़ो इल्मु जेको नबी पाक हैदर करार जो वो कहिड़ो इल्मु हे अंग्रेजी वारो आई में गोइंग वी आर वीपिंग हो हे तो अंग्रेजी ने कहा कि कल का छिटी ही भैया मेरे भोबे को पुराना सूट थो चेहरे सारा थो बस ऑलवेज वंडरिंग इन हिस्ट्री हेलो न काकी नौकरी मिले न को तो खड़ खड़े लखे करोड़े बीए पास के जाने सजाई गए अरे तो दीने को मदद छो कढो मार के दीनदार बनायो कब्र में तेरी मर दे तो तूने मत आए ही बात मैं फादर दे तो दे के कुल पढ़ाए को कुरान याद कराए ते कुल पढ़ने के कुरान को सवाब दी दे कब्र कुछ शादी दी पड़े मदद छो कढो भाई तभी भला हंता जा हेडो सारो ताल को दुनियादार आयो तहजु ज़कातू तहजु खैरातू अल्लाह के रास्ते में कम अचन मिस्किन जा बार गरीबन जा बार तो जा बार मोहम्मद कुरान जा मुजाहिदी पवन रात के कुरान की लोई दे शहर के मतो रहमत वसन अल्लाह जी रहमत हसन मुस्तफा चांडियो हैदर का इल्म करो मिलो जो आई एम गोइंग टू वी आर विपिंग ही दाल में वाटर की निस्की थियो या सिंधी मास्टर को पढ़ाए उठे दो पूछो की चीज आज मखने दे घर खड़ा कुता ये पढ़ान का मोर सही देखा मैं तेरे सुनते नहीं हराम दे कुड़ बधो बदले तो भागे तो पूरे परेशान कर सकते ये मास्टर का पढ़ाया था ताकि पगार बढ़ाए मोर वो क्लिंटन ये छोकरा तो भी है नापास थी था भी हो पाए नापास क्या जो अच्छा जो अरबी इल्म ज़रब ज़रबा ज़रबू ज़रबत ज़रबता ज़रब ने लम तज़रबा लम तज़रबू हो ना खुदा जो कसम है शवाहिद नबूवत में मां पाजी अखिन तारी तो अल्लाह में जानी तो लिखे तो है तेरे करार फरमाया मैं कभी बिना वुज़ू दे न रहवा सुभान अल्लाह सदाई वुज़ू सा सदाई पाक पाक ओ हैदरी असा जो है तेरे करदा सदाई पाक तो के भी पाक ही कर रहा हां बाबा हाँ मुजादी तो है तेरे करार पाक और मैं तो मां पाजी हथ सा घोड़ो सजी दो हा जग के मैदान ते हलंदो हा और रिके में पैर विझी करे मां अलहम तक कुरान शुरू कंदो हा मुजो परियो पैर परे रिके में न पहुंचंदो आ 30 सिपारा कुरान जा पूरा थी सुभान अल्लाह अपन हैरान आदि होती पढ़ी सुभान हां बाबा मुजादी दोस्तों और रिके में पैर पे अलहम तक कुरान शुरू थे परियो पैर परे रिके में न पहुंचे 30 सिपारा कुरान जा पूरा मां बचे हजरत इमाम हुसैन आली मकाम जी जने थी पई खणी के नबी पाक के दरबार में साईं हुसैन जी जात बाबरकात पैदा थिया हुसैन जे जात बाबरकात जड़ो शागिर्द तो मोहम्मद के न मिलंदो तो मोहम्मद जड़ो उस्ताद पीरी पगदार हुसैन के न मिलंदो हुसैन जड़ो मुरीद मौत तो मोहम्मद के न मिलंदो तो मोहम्मद जड़ो तस्कीर की मुर्शिद वरी हुसैन के न मिलंदो जाओ मुखे आ हुसैन जी जात खणी तुझे दरबार में आई है हां मेहरबानी जो मुझे हुसैन के का लोली दे मुझे हुसैन के का तलकीन दे पर ऐसी तलकीन दे दे का मर देता ही मुझे हुसैन के याद रहे अल्लाह बधाई कैसी तलकीर नहीं नबी पाक के जात बाबरकात आज भी से तलकीर दीदा दो मुर्शिदा से सिद्ध में मुर्शिद रहते हैं वो तलकीन देते हैं अपने मुरीद को क्या कहते हैं बाबा इसकी दाढ़ी मूंदो ये मुला का नमूना है मूछे भी मूंदो सिर भी मूंदो नालो साथी नाम क्या है अब्दुल करीम बाबा यो मुलन वाला थी अच्छा फुकरा लगला जो बभौर फकीर अब अलग है तेरे का ठकरो ऐसे तलकीर दे मुर्शिद क्यों कुरान पाड़ पटी ने रुपए वाले मुरीद ने मुर्शिद ने बेड़ी बोले चली सादा तो ओ आल बैठो तहां जो शान हो मोहम्मद व मुसल्लो संभाले अल्लाह तहां जो शान हो मुर्दा दिल के जिंदा रखन तहां जो शान हो मजदूदन के मकबूल बनान शैतान दे यार के रहमान अदा मिलान राज़न के राह पर बनान जहन्नम के जन्नती बनान तहां जो कम हो
मकर रुपए वाले मुड़ी कदे मिलो साईं के शाह साहब इसने सब खाना खाने सभी कटड़ू से किबला से हक बाबन से चढ़ी हो बाबा आज करे की तलकी में तो मुस्तफा की तलकी ने सोचे का हुसैन के मिले खातून जन्नत के फरमाई तो पुत्र बी केड़ी तलकी ने आज कुरान खड़िया देखो असा जे मथो नथो आ साए कुरान पाखणी के नबी बाबर मानते या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलात ओ हुसैन बचड़ा मां मोहम्मद वेठो मदीने पाक में हां मगर मौजू निगाहों करबला दे कत्ल गाह में पई रही हुई अकबर दे मथो घोड़न जा तीर दिसी रहे हुए हां अकबर दे लाश दे मथो घोड़ा टोकंदा दिसी रहे हुए हां तू जो सिर ने दे मथो दिसी रहे हुए हां पर मुसलमान चिदा बच्चा को आ जाए अकबर लुटा जाए कासिम में की घोषण कर अल्लाह के रास्ते में कुर्बान कर जाए मगर मोहम्मद जो कुरान सब नमाज न छड़ जाए सुभान अल्लाह हुसैन के जात बाबर काट के देखा वसीयत बाबे की सा पूरी चाहिए न चाहिए करबला के मैदान में अकेले हुसैना चलो साथ रुक जी थोने पियो होरो यजीद के लश्कर में हर आवाज करते हुसैन के तो हुसैन आराम भी हाथ आएगा दौलत भी मिलेगी राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी जेके लाल चूड़ी भी हुन पंजर कारबान त पंजे उसूल तो लहे पंजे तौर तरीके को लहे मगर हुसैन के जात बाबरकात के सिमर के पासे रो आवाज करते ओ हुसैन ओ नबी पाक के कलहन जा सवार ओ खातून जन्नत की अखरी जा ठार ओ हैदर करा दे ही जा सिंगार ओ हुसैन तो के दुनिया भी दीदा से मदीने भी मोकलीदा से मूसल की बादशाही भी दीदा से सदी निकाल के काढ़े 72 मानू काढ़े 72,000 की फौज अब आने जो मां उमर कन करना हरारा को आवाज के सिमर के पासे दम तो आराम भी हाथ आएगा दौलत भी मिलेगी राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी मगर हुसैन के जो बाबे मोहम्मद वसीयत कही तो बजरा सब रुक जाए नमाज न छड़ जाए कुरान न छड़ जाए आवाज पहुंचे तो हुसैन के कन में मिठे मोहम्मद की टेलीफोन बैठी पई है फरमाया तो हुसैन तुमने अगर जरा सब्र दिखाया तो कौसर भी मिलेगी तुझे जन्नत भी मिलेगी दे दुनिया के छाकंदे रुपन के चंद के गंजे नमूना अल्लाह तबारक व तआला जी मुस्तफा जी वसीयती त इस्तईनु बिसब्र व सलात सब्र न छड़ जाए ओ हुसैन तुमने अगर जरा सब्र दिखाया तो कौसर भी मिलेगी तुझे जन्नत भी मिलेगी वाह वाह बैठो वाह वाह मुस्तफा जे दिल के बचाने वालो अकबर कुर्बान करे तो असांजा बचन के बचाने वारो अकबर कुर्बान करे असांजा नौजवान बचाने वारो पंहिंजो सिर कुर्बान करे असांजे सिरन के बचाने वारो हुसैन तुंहिंजा एहसान क़यामत में लाए कदंदासीं हाँ सही नबूवत इनके घर की है आल बैत इतने हुंदा हे आल बैत बैठो फरमाया तो आशिक तो नबूवत इनके घर की है अब नबी हिनन के घर में पैदा थिया नी आल बैत में मुला दोस्त मुझे घर भी नबी हुए लाशान देखो थोड़ी नबी को छोड़ सब नबूवत इनके घर की है रिसालत इनके घर की है शहादत इनके घर की है विलायत इनके घर की है पर गुनहगारों न घबराओ सखावत इनके घर की है बुरों को बख्शवा लेना ये आदत इनके घर की है जो लड़ो को है मगर असांजा पटका बचाया असांजो औरतूं बचाया असांजो मस्जिदूं बचाया असांजो दीन कुरान बचाया हुसैन जी वॾी कुर्बानी थी वई ये मारूं मकन जेके हुसैन जे ज़ात बाबरकात खे पैदा कनि जेके बचा ॾेई करे असांजा पटका बचाए सलाह कहिड़ी पढ़ंदा पौना घंटा हुआ अभी 15 मिनट 1.5 घंटा नहीं भाई हाँ तो न पियो पानी ये करबला लाई जी दो खातून जन्नत की दात बाबरकात इन्हें की मां मर के हो जाती तो खातून जन्नत
नबी की लाडली बीवी वली की मां शहीदों की नबी अंजे सरदार जी न्याणी किस न्याणी कहिया नबी अंजे अन सैयद वलद आदम मां आदम अलैहिस्सलाम जे औलाद जो सरदार है आदम मिन दूनिही तहत लवाई आदम अलैहिस्सलाम को वठी 1,24,000 नबी था उन्हनि जा उम्मती क़यामत जे ॾाढे मोहम्मद जे झंडे हेठि उठा सभिनी नबीअनि जो सरदार उहो निदार बि ॾिसण जहिड़ो आहे क़यामत जी मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अमर कहिड़ी आहे नबीअनि जे सरदार जी न्याणी ऐं वलीअनि जे सरदार जी राणी सुभान अल्लाह हैदर इकरार विलायत जो सिलसिलो असां सुन्नत जमात में जो भले तो सब हैदर जे तरवार बेशक शाह मरका शेर यस्ता कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार हैदर इकरार दी दात बाबरकार वर्रा नबियन जे सरदार जी न्याणी वलियन जे सरदार जी घरवारी शहीदन जे सरदार जी अम्मा शहीदन जे सरदार जी मां और कौन अला तरदीन अन तकूनी सैयदतु निसाइल आलम मां बजे बच्चा बात आई थी कबराए जाए मथे काने का तकलीफ बन या वथेल बाबा क्या खा लिया मथे लो बैठा बैठी रहो सब तो मथे के तो का दे भला होने जाए मथे ला हो लाई वही रो जाते जा मिले तो वही रो सलात पढ़ो अला तरदीन अन तकूनी सैयदतु निसाइल आलमीन साईं फरमान मुंहिंजी बचड़ी मथा तू फिक्र कंदी हुजे त मां तोखे मामूली हिकिड़ो जहीज़ ॾिनो आहे मामूल तोखे ॾाज ॾिनो आहे नवाबन वारो ॾाज न आहे काठीअ जा कंगण बा काठीअ जी चाखड़ी ऐं तॾो सुम्हण जे कारण ऐं सवड़ जेका आई तंहिंजे अंदरों कपह न रुई न तंहिंजे तो खाबर भरियल हो खजीअ जो जेका मुस्तबा कोन्हनि जे वालनि खे सवड़ ईंदी आहे ॾाजे ऐं तूं मुस्लमान पंहिंजे न्याय अॻ में छा ॾींदा अॻ में त ईंदी अथसि टीवी अॻ में टीवी ॾे साईं त वेठी वॼाए पंध अबा हाणे त अहिड़ो कमु सवलो थी पियो आहे जो का खत पट लिखण जी ज़रूरत का रेडियो में सुवाल बि अचनि था जवाब बि अचे उते ई कमु ठही थो वञे आस्ते हिकिड़ो तूं हणे पियो टेप त आजा मोरे बाल मां तेरा इंतज़ार खिले तो पर रखो तो घर में थी निकले तो बाहर ते दाल के समझाए तो दी हैदराबाद थी कराची थी लाहौर थी पिछड़ी मां वञे तो बाद ते हण वारो के दबा वेठी थी भले बूढ़ी मरे ना तो बना वो भरो दे नबी जी खातून देने की उम्मत चाहिए है भाई तो जानना क्या उड़ो वो पागल फट इसका वाला दिखे ना आ गया आदमी होते सवाल जवाब इते ही थी या कम नहीं आवे ॾाढो सवलो कम थींदा ऐं मुस्तफा जी बचड़ी खातून जन्नत हैदर करार कारती करे त हैदर करार जॾहिं मुंहिंजो विसाल थिए त ॾींहं जो जनाज़ो न खणिजांइ मां 10 बजे पहुचां या 11 बजे जॾहिं ऊंधा ई राति थिए त मुंहिंजो जनाज़ो खणी हैदर तो फरमाए त मुस्तफा जी बचड़ी तुझे बाबे जो फरमान अखियुनि ते रखां या तुंहिंजो फरमान तुझे बाबे जा त 3 ॻाल्हियुनि में तकड़ कयो 3 ॻाल्हियुनि में जल्दी जो हालांकि तकड़ कमु सिखे छा ताज़ी लुकारे सयाती बोध तकड़ कमु शैतानी आहे मगर 3 ॻाल्हि में तकड़ कयो कहिड़ो इज़ा हज़रत जनाज़ो जॾहिं जनाज़ो तयारु थी वञे फौज थे माण्हू 1 कदम खणो रब जे हवाले थियो मिल्कियत रब जी आहे मथां धप करे मथां किन करे 70 पीढ़ी ते को दाग न लहे मुस्तफा फरमाए त बस मिल्कियत रब जी जंहिं वटि खणो मगर सिंध जे मुस्लमान खे मार पई आहे नानी मरद त फोन कयो त लाड़ करे को ॾाढी सतबाईअ खे त पोइ खणे किराचे गुनानी ने भांडिया जे उहे जो ईंदियूं त कंदियूं कहिड़ो टिकड़े ॾींदियूं छा कंदियूं अचे खुदा जा
हुंदा जनाज़ो तैयार थे कदम खण ॿियो इज़ा हज़रत सलात बाग थे नमाज़ तैयार थे मता तुझा पोयां पसा हुजनि बाग अचे हिकु कदम नमाज़ ते वञा मता अॻिले फोत थी वञो मता को घर थी उथो नमाज़ में तकड़ ऐं टियों न रसी मिलो अब टियों रसी मिलो मानी न करे ॾुखियो आहे उहो साईं उहो साईं फरमाया त टियों अथव वियाव जवान उथारियो जवानियूं न्याणियूं उथारियो अधोराणियूं बि उथारियो अधोराणी बि ॾणी जूं हाणे न मुंहिंजी न्याणी का 20-25 सालनि जी रंगजी पए मां पंहिंजे कान चवां त पोइ मुंहिंजी घरवारी खे बि ॾुख न थींदो ॾुख न पाड़े थी जेका ना सॾी उहा ईंदसि अमड़े बसि हीअं त तख़्त ते पर हाणे त तख़्ते ते पई आहे हाणे अमड़ सभु कजाए इहा ॿारी जी मुठ थी काबू करे भेजाए शादी न कजाए पुछे तूं जो 25 साल जी उमिरि में रोते पई जाठा हणंदी ऐं हिन खे गले थी पई निकाह जो वठो ॼामो खणा चो त मुस्तफ़ा फ़ख़ुर करे हाँ मुसलमानों हिते मुल्क में असांजे सिंध जे में मुसीबत आई आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मां तूं नथो ॻाल्हायां जुमो मां पढ़ाईंदा लाड़कड़ में वॾो इज्तिमा थींदो 1000-1000 कंहिं दोस्त ते पढ़ियो हूंदो जुमो मूं वटि पोइ हिकिड़ो पर माण्हू आयो हिकिड़ो वञो मदद जी उते औलिया हिकिड़ो दरवेश हाजी मोहम्मद उस्मान जेको पुठीअ ते वारदात ते पुठीअ ते खणी करे हज कराए आयो हा साईं हज कराए आयो पोइ मूंखे चई की भला निमाज़ पढ़ी मूंसां औलिया ॾे हज मां वियोमांसि ख़ुदा जो कसम क़ुरान मथे रखी किथे मां राति मदद में सुतो पियोसि मूंखे नबी सोहे जो दीदार थियो मूंखे सरकार मदीने ते फरमायो त ओ अदा मौलवी जेके वाज़ कनि था तिन खे मां मुहम्मद जो पैगाम ॾे त मां मुस्तफ़ा जे दरबार में रोज़ नौजवाननि कुंवारनि छोकिरियुनि जूं फरियादूं थी पहुचां रड़ियूं थियूं अचनि पियूं त किबला असांजो बाबो 2-3 यारियूं थो कंदो अचे मां नौजवान भाकुर में मां अकेली सुकी पई आहियां मुंहिंजी बि दिलि कर मूंखे बचिड़ो थिया त मां बि अलाह अलाह करे सुम्हारिया मुंहिंजो बि तबड़ थिया त मां बि बेहिजाब थी घुरां था मुहम्मद तोखे पार थी मूं वटि फरियादूं ॾाढियूं पहुतियूं आहिनि मौलवियुनि खे त तलकी न कनि मुंहिंजे उम्मत खे ॿुधाइनि त विया उठाइनि त मां मुहम्मद नाराज़ थी थो मां पैगाम ॾियां थो ख़ुदा जो कसम मां ख़ुदा सूअर करे मां तूं थो ॻाल्हायां हाणे तव्हां विहारो सची मिटी चोर थी वञे थी पोइ साईं तो फरमाए हो ख़ातून जन्नत तूं तो जनाज़ो 10 बजे तैयार थिए पोइ तोखे राति जो खणो मुस्तफ़ा जो हुकम जनाज़े घर में तकड़ कयो छा फरमाए थी त मां पहिरीं जहिड़ी न आहियां हैदर करार बराबर थी है जनाज़ो मुंहिंजो खंडे थो मुंहिंजे मथां नूरानी चादरूं कयूं हूंदियूं मुंहिंजे मथां छाड़ियूं कयूं हूंदियूं कुदरती रवा पिया हूंदा मां बेपर्दे न हूंदसि मगर कुल्हे कादी लेकिन ॾींहं जो कुल्हो ॾेई खणी मूंखे क़ब्रिस्तान हणंदा तिन खे ख़बर त पवंदी त मां कदर जी ज़िंदगी आहियां या ॾींदी आहियां इहा बि मुहम्मद बचने जी बेपर्दगी आहे छो त रूहे ज़माने जो औरतुनि जी मां सरदार आहियां अला तरदीन अन तकूनी सय्यदतु निसाइल आलम मुजादी दोस्तों तफसीर रूहुल बयान अल्लाह में इस्माइल हकी अल्लाह यतवफ़ल अनफुस हिन मौतहा जो लिखे पियो त ख़ातून जन्नत जे विसाल जो टाइम थियो आहे विसाल जो टाइम थियो आहे त इज़राइल सभिनी जो दम कढंदो आहे हिते पुटु नबी हुजे गौस हुजे कुतुब हुजे परदेदार हुजे वज़ीर हुजे ॿाहिरि हुजे लिकल हुजे पर्दे सभिनी जो अचे दम कढंदो आहे इज़राइल हाणे त तव्हां इज़राइल बंदि पिया हो बसि बम हो बसि माण्हू मार भॼनि बसि इज़राइल बि पिया हो बसि अबा हुंदी जी ॻाल्हि मां वेठा जी बचड़ीअ ॾे इज़राइल अचे थो कहीं को न पुछंदो आहे मोहल्ले जो घर हुजे बि टपी पए सैयद जो घर हुजे बि टपी पए नवाब जो घर हुजे बि टपी पए मिलेटीअ जो पहिरो हुजे बि टपी पए टक में हथ हो तो मूंखे खणी वेठो अब ईअं न थिए मगर हीअ दरबार ॾिसो अदब का हेठि दे आसमां अर्शनाद कुतर अकुल को कर्द में आयत सुने दो बायत बुईदा मुस्तफा जे कदमी दरबार या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन नबी ओ ईमान की दौलत रखण वारो मौलवियुनि जे घर में बिना इजाज़त वञो वॾेरनि जे बंगलनि में बिना इजाज़त वञो वज़ीरनि जे ऑफिसनि में बिना इजाज़त वञो मगर मुस्तफा जे बचड़े जे घर में बिना इजाज़त न वञो
अल्लाह जो घर मस्जिद आनी पुत्र का तो इन दरवाजे ते को खुदा जो पहरो बीठल है तो बिना इजाजत अंदर मस्जिद में न वञो अल्लाह के घर में भी बिना इजाजत वञो मगर मुस्तफा जी दरबार वो आएगा तो इजाजत को अंदर वञी होता है इजराइल जो आएगा की तब्दीली हो हां तूने जन्नत पाथा ही तरफ क्रांति को मुझे मार के मिठा मौत में रोना है बाबो भी तोरे आयो बेशक जो मार के तो सब नबी भी आया मां भी तोरे प्यार रखिया इजराइल बेशक मुझे अचे बेशक मुझो दम परवाह करे पर मुझा माल के मिठा पर्देदार कयो भी तो आ रुए जमीन जे औरत जो शर्मदार बनायो भी तो आ मुझा माल के मिठा तो के याद आ तमाजा कुला को साबर संभालिया तो मुझे निगाहन है तेरे करार वरख सवा बाबे मोहम्मद तेरे को सामा गैर जो मुंह न दिखो अब वो तेरी परहेजगारी हाजर बाजो मारा उन्हें जो मुंह दिखो थम बाबे की शिकिल मुबारक लिखी थम गैर जो मुंह न दिखो थम रब्बिल आलमीन तुझी मर्जी है तो मुझे मथो ताना थन अबू जहल की न्याय मुझे मथो टोकू करे अबू लहब की दाए टोकू करे तो मोहम्मद जे बचिए जो पर्दो केड़ो हो जो इजराइल की मोदी थी से वाकई तो जो इजराइल पाक बाजा परहेजगारा नूरिया हर गाल को पाक का मगर मुझे कार धारवा मुझे पर्दे में खलल पड़ दियो तो मुझे मेरे हाथ न कर अल्लाह जमाने बीबी कामी दो कानून निया तहां कदो तुम इजराइल कढे तो साहिब की फरमाए तो मुझा मार के मिठा मां मुस्तफा जे बचड़ी दे कारण पंहिंजो कानून बदला अजी जे कार मूसा दे चुकरी तपेरे विछाया पिंपड़ियूं हंध विछाया वार साच नत मुझे मार को थी गुजारिया रब में भला किए क्यों रब काल फिरलम तरदीब कबदहा फकबद अल्लाह रूहा हजरत खातून जन्नत इजराइल जे तुम कब्ज करे तो राजी न थी रब के पिता की ने मुझा माल के बेटा तू मुझे कटन ते पार नहीं आओ तू मुझे दम परवाद कर दुनिया में मिसाल सॼी दुनिया जो दम नबी हुजे गौत हुजे कुतुब हुजे वज़ीर हुजे अमीर हुजे गरीब हुजे गुनहगार हुजे नेकोकार हुजे सभिनी जो दम इजराइल कजे मगर हिकु मुस्तफा जी बचड़े जंहिंजो दम ख़ुदा पंहिंजे हथनि सां पाए ख़ुदा जी दोस्तो अल्लाह तबारक व भरी ॻाल्हियूं माऊं सॼियूं सालहन माशर जे मैदान में इन्हनि काज मिलनि बाक़ी तन वीचारनि ओजा गाई अदाया क्या हिकिड़ो मिंट सही अमर आमना खान आबाद रहे हिकड़ी मिसाल ॿुधो मवाहब लुतन अल्लाह अहमद कस्तवानी बुखारी जो शायर हिकड़ा बुजुर्ग भी ॿुधनि मौलिता भी ॿुधनि अकुल वेहाइन त मुस्तफा जो कहिड़ो शान आहे तूं भी त पैदा थिए मगर मुस्तफा जो तशरीफ़ वारो सुठो थी अहमद हिमायत जॾहिं 9 महीना पूरा थिया त अल्लाह जी रात मूंखे बचड़े ॾियण जो ख़्यालु थियो उथसि तो मिठाई विराया अबा विराई गिरदास में तू भी दाओ है खदोरो पुट तो माने विराया पताशा अबा पताशा विराया ही जाके वडो माण्हू के लड्डू विराया हुंदा अञा उनको वडो हुंदो त जलेबी विराई हुंदियूं अञा वडो हुंदो त पुलाव जी देग कई हुंदई मगर खारायो सॼे ॻोठ खे बि न हुंदई अबा ईअं ई मगर अल्लाह नबी पाक अमर की फरमाए तो मुझे जब महबूब तशरीफ आवे जो वक्त छो ऐं सरकार जी तशरीफ फरमा था तो मां उथस तो मिठाई विराया तो रब जो आवाज आयो तो बीबी साहब छा थी करे सही मिठाई विराया पाड़े ओड़े में खबर पे तो दिल भर जाओ नर जाओ महबूब जाओ सोहनो जाओ वंदर जाओ महबूब जाओ फरमाए तो बीबी साहब कैके मिठाई विराई जैसे मक्के के शहर में साईं तो फरमाए रब ते आलमीन आवाज तो कद अजन अल्लाह फी तिलक सुन्नत अन यहमिल निसाउ दुनिया ज़ुकूरन किरामतन लि मुहम्मद सुभान अल्लाह बीबी साहब तो के ताकत ही ना है वो पुत्र जेने में तो केवल पुत्र के पार है वो पुत्र जे आबरू पुत्र की जे पुत्र साथी ते पई इने की मिठाई मां रब पार कराई इने जा लड्डू मां पार लगाई इने जा जोड़ा मां रब पार कराई मगर को मिठाई विराईंदो आहे को जोड़ो विराईंदो आहे को कहूं ॾींदो आहे मगर रब जे ज़ात ऐलान फरमायो त सॼी दुनिया जे अंदर जाते भी औरतूं पेरे भारी थियूं मुस्तफा जमल जे ख़ुशी में सभिनी औरतुनि खे ख़ुदा मोहम्मद जे ख़ुशी में पुत्र विरायो रब
रब भी मिठाई विराई थो रब भी मीराद मुस्तफा जी मल्हाया मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सभु चओ त नबीअ जे सदके पुट थी था नबीअ जे सदके करामतन मुहम्मदन कद अदन लो फी तिलक सुन्नत अन यहमिन निसाउ दुनिया ज़ुकूरन अबा ज़माने जे मां खे जो पुट ॼमंदो आहे या धीअ ॼमंदी आहे पुछबो त पोइ छा जवाबु ॾींदे त मूंखे छा जवाबु आहे उर्दू दाने बैठा हुआ उनके बुधाया बाबा जब माँ को बच्चा पैदा होता है माँ से पूछा जाता है कि तुमको क्या पैदा हुआ तो दो ही जवाब देती कि माँ को बेटा हुआ या बेटी बस न अब बस से पढ़े नहीं मगर खुदा जो कसम कोई भी लफ्ज मुझे ॾेखारियो हदीस शरीफ में जो नबी पाक जो अमल कयो तो मुझे पुट जा हुआ नबी पाक के अमल को पूछो तो के छा जाओ फरमाया कर कद खलत मिनहु नूर अदात लहा मिनहु कुसूर शाम मुझे पेट में पुट न मुझे पेट में धीर न मुझे पेट में नूर निकतो अमर की मार पौधो से ठोड़ी कर मोहम्मद अमर जो जिस अम्मा से पैदा हो तो कहते कि मेरे पेट से नूर में लग रही है मानता नहीं है थोड़ी वो खबर नहीं कहाँ का ठोड़ हुआ ये लंदन जो लंदन जो वो लंदन का रहा हुआ माँ के माँ के वजह खबर नहीं चाह जाओ दाइया के वजह खबर नहीं माँ की कहते कद खाना जमीन नूर मुझे पेट मां नूर निकतो ये भी नूर आ बिजली ये भी नूर आ मगर भिट जे परे रोशनी पए थी मगर फरमाया की साण पई त मां सतपारीअ जी रात अंधेरी रात सितारा कोन्हा चंड लही चुको सिज कोन उभरियो अंधेरी रात में मुस्तफा जो आयो त मुंहिंजी झूपड़ी रोशन थी वई सॼो मको रोशन ॾिठो ॾिठो त मके पाक जूं दीवारियूं बैतुल्ला जूं झुकियूं मोहम्मद रे झुकियूं झुकियूं न त मां ॾिठुमि त रोशनाई वधंदी पई वञे शाम जो मुल्क मके पाक 480 मैल पंधु बाबा घणो पंधु आहे 480 मैल ओ खुदा जी मारे कोई ॿुध 480 मैल पंधु आहे त अमर थी फरमाए त नबी पाक जे नूर में मां शाम जा महलात मके पाक में ॾिसां पई ऐं थो ॿुधई तूं ॾे हेॾे हंधो कंदो छो थिए न ॿुधे करे मुस्तफा अंधेरे में आए तो सवेरा कर दे तुम सवेरे में आओ तो अंधेरा कर दे ये नबी से बड़ा तू रीखता है फर्श पर है अर्श पर उसकी गुजर फिर तू ही खुद इंसाफ कर तू भी बशर वो भी बशर एक बात है मैं सब बर्बाद है दोनों का इसी एक बजा में पर कर्कश का जहां और है शाही का जहां और अब आप खोल पछी तो तो मेरा दोस्त मेरे तो सब अच्छा रंगे की जरूरत का पुकड़ के रखी तो पुकड़ दो घेरे देखो तो हाँ यो बू खोल पखी तो के पखी जे सरदार शाहबाज थे अब पखी जे सरदार केरा शाहबाज हुआ जो शिकार मुर्द सदावार शाहबाज नहीं कभी मुर्दो जानवर रखेंगे और गोकर मुला तो गुण खाई जाने मोहन बदल के गुण खाई जाने मुँह जो गुण खाई जाने बच्ची खाते गुण सब बुराई और होते हुआ जो कबूतर तांगो मरे तितर तांगो मरे बचेरा तांगो मरे हराम जो खाए तांगा खाएगा बचेरा खाएगा जिंदा खाएगा वो परिंदों का सरदार है फरमा देकर परवाज है दोनों का इसी एक फजा में पर कर्कश का जहां और है शाही का जहां और मुझे दोस्तों हाणे गू खोल जेको गूं थो खाए शाहबाज पखियुनि जे सरदार खे चए त जहिड़ो तूं तहिड़ो मां ताके दर कीअं कंदा अथव नबी बास और खाईंदो न शादियूं न कयूं तोड़ो न कंदो न करो बेट अरे तूं काॾे उम्मती तूं काॾे नबी पासे बराबरी थो करे चओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हाणे गूं खोल थो चए शाहबाज खे जहिड़ो तूं तहिड़ो मां त शाहबाज पुछे त छा मेरे कि तोखे बि हिकिड़ी चुंब मूंखे बि हिकिड़ी चुंब तोखे बि ॿ मूंखे बि ॿ तोखे बि ॿ ढूं मूंखे बि ॿ ढूं मगर खुदा के वास्ते चइजो गूं खोल शाहबाज थी सघंदो जानवर आहे उम्मती जी मोहम्मद थी सघंदो